एसएसबी हैदराबाद अमजद शेख जे हिदायतुनि ते डीएसपी हुसरी, अब्दुल हकीम मज़ारी ऐं सेरी थाणे जे एसएचओ फरहान मेमण मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हिकु मंशात फ़रोश अब्दुल मजीद बुरफ़त खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 5 लीटर कचो शराब हथ करे वरितो, जॾहिं त ॿियो जवाबदार अनवर बुरफ़त 5 लीटर कचो शराब छॾे ऐं भॼी वञण में कामयाब थी वियो। एसएचओ फरहान मेमण जो चवणु हो त गिरफ़्तार मुल्ज़मनि जे ख़िलाफ़ सेरी थाणे ते केस दाख़िल करे खेसि लाकअप कयो वियो आहे। मुख़्तियार अली वको, इबरत न्यूज़, हूसड़ी।